रात जा मुंह तोते गीत लिखिया सुता तुझे सीने ते सिंधड़ी रात बुखिया विढ़ंदा रहा बेड़ में हरगिज कीन हटिया तन खे ही मुलिया अमर मोती मुर्क जा। सिंध एम्प्लॉइज अलायंस में शामिल समूरन तंजीमुनि जा अॻवाणो हर खाते जा मुलाज़िमो मुझी भेनरियूं मुझी न्याणियूं असांजा दोस्तो अस्सलाम वालेकुम। जीएसएन एम्प्लॉइज अलायंस उहा 31 अगस्त जी कारी रात हुई जे अचानक के पेंशन कटौती जो नोटिफिकेशन लाथो। वफ़ाक़ पेंशन कटौती जो नोटिफिकेशन कोन लाथो। बलोचिस्तान पेंशन कटौती जो नोटिफिकेशन कोन लाथो। पंजाब पेंशन कटौती जो नोटिफिकेशन न लाथो। बलोचिस्तान न लाथो पर मुराद अली शाह सब खां पहिरें लाए सिंध जे माण्हुनि खे कोन पहचान। पेंशन उहा पेंशन जे पेंशन ते असांजूं उमेदूं त रिटायरमेंट थियण खां पोइ जेके ग्रेजुएट जा पैसा मिलंदा LPR जा पैसा मिलंदा पंहिंजी न्याणी जूं शादियूं कराईंदासीं पंहिंजे पुटनि जूं शादियूं कराईंदासीं घर वठंदासीं उन खां पोइ पंहिंजी पेंशन मां पंहिंजी घरवारी बचनि जो गुज़र कंदासीं। पर सिंध हुकूमत उन्हनि जे आसरे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आवाम लाइ फांसी चढ़ियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो आवाम जे लाइ गोलियुनि जो घाट चढ़ी वई। मीर मुर्तज़ा भुट्टो आवाम जे लाइ गोलियुनि जो घाट थियो। असांजे शाहनवाज़ भुट्टे खे ज़हर ॾेई 4 लाश वरी ख़ुदा बख़्श में दफ़न कया जेके आवाम सां जीअण था चाहिनि। असां हिननि खे वोट ॾिनो हे असांजो मुक़दर सवारींदा पर हिननि टके जे माण्हुनि जेके गॾा गाॾो साइकिली अॼु कहिड़ो जी गाॾियुनि में पिया था घुमनि ऐं अमाम खे ज़लील ऐं ख्वार पिया था कनि। हुकूमत रोटी कपड़ा और मकान जो अंदर अज माण्हुनि खां रोटी भी कसे थी मकान भी कसे थी घर भी रसे थी बुख ते मार थी चाहे। इनकलाब दुनिया जा माण्हू कोन आणींदा ॿिया माण्हू मदद न कंदा। यादि रखी छॾियो ज़ुल्म सज़ा थिए सितम सज़ा थो थिए कार सज़ा थो थिए छो त मुल्क खे मुलाज़िम हलाईंदो आहे हुकुमरान न हलाईंदा आहिनि। असां हुकुमराननि जा नौकर न आहियूं हू असांजा नौकरनि हर 5 साल वोट ॾेई करे पंहिंजा 5 साल लाइ नौकर चूंडी रहा। उहे नौकर असांखे कदम में भॼी विया आहिनि। असां खुड़ऊं छा था ग्रुप इंश्योरेंस जंहिंजी तव्हां कटौती था कयो बेनीवाल फंड जंहिंजी तव्हां कट था कयो उन खां सवाइ पेंशन रिफॉर्मर्स जो कानून खे असां रद्द था कयूं। यादि रखी छॾियो जेकॾहिं तव्हां असां सां जंग कंदव पोइ जंग असांजी तव्हां सां जंग भली त कयो पेर करे हे धरती असांजो लंघ आहे। इनकलाब इतिजाजनि सां कोन ईंदा आहिनि। इनकलाबनि लाइ 3 शयूं खपनि जानी कुर्बानी वक़्ती कुर्बानी माली कुर्बानी। त मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा मुलाज़िम भाइरो हुननि असांजे घरनि में अखियूं ईंदियूं आहिनि हू असांजा बचा बुख मां था अचनि। इहो वचन कयो इहो वाइदो कयो कराची हलंदव जान ॾींदव
जदोजहद जारी रखंदव न डिॼंदव इनकलाब आणींदव ऐं इनकलाब खां सवाइ कराची में न मोटंदव जेकॾहिं इहे हिकु दफ़ो मोटी आयासीं हमेशह लाइ निस्त नाबूद थी वेंदो आख़िर में मां लफ़्ज़ ब लफ़्ज़ चवंदुमि टाइम घटि आहे सुतल खे सताइण चङी ॻाल्हि नाहे ॾुखोल खे ॾुखाइण चङी ॻाल्हि नाहे त पोइ असीं नागकारा आहियूं ज़हर वारा असां सां हुजनि चङी ॻाल्हि नाहे असां सां हुजनि चङी ॻाल्हि नाहे तव्हांजा कुर्ब तव्हांजी महिरबानी अलाह साईं तव्हांखे आभार रखो